नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त के मेड़ मां खबर ॾींदा हलूं त सिंधी बुटड़ा जे शहरनि जो ओल्ड बेटो फैक्ट्री जे मुसलसल बिजली बंद थियण खिलाफ मेड़ राधन रोड ग्रिड स्टेशन भरसा समीउल्लाह माजिद अली शौकत अली ऐं मुमताज जी अगवानी में एहतजाज रोड बंद वापडा अमली ऐं लाइन सुपरटेंडेंट खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि दावो कंदे चयो त SDO वापडा ऐं लाइन सुपरटेंडेंट ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। ओल्ड बेटो फैक्ट्री ते गैर कानूनी लोड शेडिंग कई वञे थी। इन्हनि चयो त सभी ॻोठनि जे 20 कलाकनि खां वधीक बिजली बंद थियण करे जिंदगी मफलूज बणिजी वई है। मुज़ाहिरनि बिजली बहाल न थियण ऐं SDO समेत लाइन सुपरटेंडेंट खे हटाइण ताईं एहतजाज जारी रखण जो फैसलो करे वरितो। एहतजाज सबब मेड़ ऐं राधन सिरड़ी मोहबत ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीह वयूं। सभी मुसाफ़िर परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा जॾहिं त SDO वापडा ऐं लाइन सुपरटेंडेंट धरणे खां बेखबर बणियल रहिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।